दिल जो दरिया प्यार करे थो सदोरी ॿाहिरि उथी आई आहियां निंड न पई अचई छा? न मां ख़बर न आहे तुंहिंजे नसीबनि में छा लिखियल आहे। मां त ॾींहं राति दुआ थी घुरां तुंहिंजी वरियाम सां शादी थी वञे पोइ मां सुख सां मरां। वरियाम सां शादी नथी थिए त ख़ैर आहे, मां जिंदगी गुज़ारे वेंदसि। तूं छा थी सम्झे त दादली तोखे हिते घर में सुख सां रहण ॾींदी? मां हुनजे मुंहं न चढ़ंदसि। छा चवंदी उहा, छा कंदी? न मां न, हिन घर में तूं कॾहिं बि सुख सां न रही सघंदीअ। बस दुआ घुर त तुंहिंजे भाइरनि जे दिल में रहम पए, उहे तुंहिंजी शादी वरियाम सां कराइनि। मां त घणियूं ई दुआऊं कयूं आहिनि पर मुंहिंजो मुक़दर ई टुटल आहे। छा था सोचो साईं? नंढड़े के बारे में भी सोचा लिखा। अलाए कहिड़े हाल में हूंदो मुंहिंजो बच्चो। साईं हालार जी का ख़बर पई आहे? हा उनखे नवा भगवा कयो आहे, पैसनि जी घुर कई अथसि। तूं त जाए कर, हाणे नंढड़े खे को ख़तरो न आहे। साईं किथे हालार खे ख़तरो त न आहे न? अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए थी ऐं ॿी ॻाल्हि त हू ज़ालमनि जे हथ में आहे। साईं किथे ईअं त न आहे त मुंहिंजे नंढड़े खे बुख ते सुम्हारींदा हुजनि? इंसाननि वटि आहे सुलेखा, हैवाननि वटि न आहे जो नंढड़े खे बुखियो मारींदा। उन्हनि खे पैसनि जो आसरो आहे, हू नंढड़े खे कुझु बि नथा करे सघनि, कुझु बि न। साईं उहे किथे आहिनि इंसान? उहे इंसान न आहिनि जो नंढड़े खे ईअं अगवा था कनि। साईं अहिड़ा माण्हू इंसान न पर जानवर हूंदा आहिनि, जानवर। बस साईं अलाह करे मुंहिंजो हालार पंहिंजे घर अचे, मां वॾी ख़ैरात कंदसि। त पोइ दिलि न हार, दिलि पकी करे ख़ैर कढी छॾ। साईं हुननि घणा पैसा घुरिया आहिनि? पैसा त मूंखां हुननि 20 लख घुरिया आहिनि। 20 लख साईं? 20 लख एतिरा वॾा पैसा न आहिनि सुलेखा। बस दुआ कर त रुगो मुंहिंजो हालार घर पहुचे। साईं भला हालार खे हू सुभाणे छॾींदा? कुझु बि नथो थी सघिजे, कुझु बि नथो थी सघिजे। छॾे बि सघंसि था, न बि छॾेसि त पोइ असीं करे बि छा था सघूं? हुनजी जोई जी का ख़बर न आहे त किथे आहे। पोइ साईं उन्हनि पैसा छाजे लाइ था मोकिलियो? सुलेखा हुननि धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं पैसा न मोकिलींदो त हू नंढड़े खे कुझु बि करे सघनि था। इन करे बि पैसा मोकिलियो त कुते खे जीअं ॾाठ लॻे, कुझु थधो थिए। बाक़ी मुंहिंजो नंढड़ो रुगो वापसि अची वियो। पोइ हिन सां मां समूरा परांद कंदुसि। इहो आहे मुंहिंजो पीउ। ठीक है पुट, मां हिन सां मिलां थो, तूं भली घर हल। ठीक है बाबा। फकीर साईं हिते अहवाल वठंदो या किथे वेही हली कचहरी कयूं? अचो महबूब साईं अचो। फकीर साईं मूं ॾाढो इंतज़ार में गुज़ारियो आहे। 4-5 साल मूं अज़ाब में गुज़ारियो आहे। ही दुनिया ढूंढ आहे, जेको हिन जे चक्कर में फासंदो हुनजी ज़िंदगी आज़ाब बणिजी वेंदी। इन करे मां दुनिया जे लड़नि चढ़नि खां हटी करे हिते अची पंहिंजो मेखानो मचायो आहे। फकीर साईं ये समझ तो तव्हांजे सामने ही मुर्दा जिस्म वेठो आहे ऐं मुंहिंजो रूह तव्हां वटि वेठो आहे। जेकॾहिं मुंहिंजो रूह
मुझे हवाले कंदो मां तव्हांजा पेर धोई पियसि। बाबा साईं, मां समझो कोन, खुली समझायो। तव्हां केरु आहियो ऐं किथां जा आहियो? मुंहिंजो नालो मल्हार आहे। मां रेस अकबर खान जे ॻोठ जो। कुछ साल पहिरियां मुंहिंजी घरवारी राणी मूंखां नाराज़ थी घर छॾे निकिती हुई। उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं मां उनखे तलाश कंदो रहां थो। उनजो ॾिसो हाणे तव्हां वटि पियो आहे। हाणे महिरबानी करे मुंहिंजी मस्तानी मुंहिंजे हवाले कयो त मां वञा। मूं वटि राणी नाले का पूरत नाहे आई। तव्हांखे कंहिं गुमराह करे मुंहिंजो ॾस ॾिनो आहे। ईअं नथो थी सघे फ़कीर साईं, नथो थी सघे ईअं। मुंहिंजी राणी मुंहिंजी मस्तानी तव्हां वटि आहे। तव्हां उनखे मुंहिंजे साम्हूं वठी अचो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि पूरी थी त मां पंहिंजे हथनि सां पाण क़बर खोटींदुसि। या अल्लाह, अञा तूं मूंखे केतिरो तड़पाईंदे मुंहिंजा अल्लाह, केतिरो तड़पाईंदे। बाबा, मायूसी गुनाह आहे। मां दुआ थो कयां त तुंहिंजी राणी तोखे मिली वेंदी। तूं उन शख्स खे वठी अच जेको मुंहिंजे मथां इल्ज़ाम थो हणे। माई सुलेखा बानो जो सिर खणण लाइ पूरा 10 लख बि ॾियण लाइ तयार आहे। हाणे ॿुधाए तूं छा सोचियो आहे? 10 लख रुपया किथो रहनि छा? वॾी ॻाल्हि ते आहे त भाई सुलेखा असां सां हिन कम में गॾु हूंदी। सॼी ज़िंदगी पिया रड़ींदासीं। वरी बि ॾिस, हिकु चकर सोच जाड़ा, सॻी भेण ईअं न त सुभाणे तूं मूंखे मयारी करी। सॼी उमिरि मूंखे नियती रत जा ॻोढ़ा भराया त कहिड़ी असां चङाई कई अथई जो छॾे ॾियासीं। हूअं बदी मरण में आहे, बचो छा अथसि? महिल सां कल्टी कयूंसि त को 10 लख रुपया मिली कोन। इन जो मतिलब त बानो जो सिर खणण लाइ तूं राज़ी त आहीं न? जेकॾहिं अकबर खान खां पंहिंजो हिसो घुरे थी त पोइ कल्टी कोन कंदासीं। पर जेकॾहिं नहकर थी करे त पोइ जादो सम्झ त कल्टी थिए ठीकु ई डेरी। बानो इहा ॻाल्हि त कॾहिं बि कोन मञी थी। हा, बाक़ी हाणे वापसि वञण लाइ मिड़ई 5 पर खंडेरे पई त ओॾे वञा। सॼो ॾींहुं जेको छोकिरो हालार गुम थी वियो आहे न, उन जे लाइ ॻोढ़ा वेठी ॻाड़े। अलाए किथे हूंदो, कीअं हूंदो, कहिड़े हाल में हूंदो, बस आउं जल्दी ओॾे घर वञा। जेकॾहिं इहा बानोड़ी ओॾे वई न, पोइ जाड़ा असांखे रुपयो बि कोन मिलंदो। सोचे वठ। बाक़ी जेकॾहिं असां वटि हिते आहे न, पोइ त कयूंसि पूरो। इहे सम्झ त 10 लख असांजे हथ में पिया आहिनि। वरी जीअं 10 लख पूरा थी विया न, सुलेखा परे आहे छा असां खां? पिया माई खे पटींदासीं, थोरो थोरो पिया वठंदासीं। हाणे वधीक मर्ज़ी जो मालिक तूं आहीं। जीअं चवंदे तीअं थींदो। रुगो छप हणो, चुप करियो, कन कीटा कयो, बीठो आहीं। वञी 10 लख रुपया सुलेखा खां वठी आ। जॾहिं पैसा हथ में अचनि ॾिसूं त पोइ अधीअ जो कंदासीं बिलो। इहे न थिए जो असुल तूं टंगियो पियो हुजी, जी पोल में काऊं टंगियो पियो हूंदो आहे। हा, तुंहिंजे मुंहिंजे मथां इल्ज़ाम कोन ईंदो। सॼो ॻोठियो चवंदो दादी ज़हर खाई मरी वई, ख़ुदकशी करे छॾी। ठीकु आहे, पोइ मां सुभाणे ई वञांसि थी ऐं इहे पैसा वठी थी अचांसि। तॾहिं तव्हां ॿई ज़ोर लाहींदो त अदा सुल्तान खे राज़ी करे वेंदो। न अदी, हिन वक़्तु सुल्तान सां ॻाल्हाइण पंहिंजी ॻीची पटराइण जे बराबरि आहे। कुझु वक़्तु इंतज़ार कयो, ॻाल्हि ठरे पोइ ॾिसंदीसीं। असां त इंतज़ार कयूं, पर वरियाम बि त असांखे घर में वेहण ॾे न। वरियाम हिन वक़्तु सफ़ा ॿार थी पियो आहे। मां बि उनखे फोन ते इलाही समझाइण जी कोशिश कई आहे, पर हू मुंहिंजी बि कोन थो ॿुधे। जॾहिं वरियाम तुंहिंजी नथो ॿुधे त वरी असांजी किथां ॿुधंदो? वरियाम खे चओ थोरो इंतज़ार करे, मौके जी मुनासिबत सां असां सुल्तान सां ॻाल्हाईंदासीं। वरियाम खे त इहो भाव आहे त किथे सदोरी जो रिश्तो वरी ॿिए हंधनि ॾेई छॾनि। हाणे इहा ग़लती मां सुल्तान खे कॾहिं बि करण न ॾींदसि। पर दी
तुझी सुल्तान बुधे किथे तो जेकॾहिं हिन चकर सुल्तान मुंहिंजी न ॿुधी न त भलो साईं खणी ॾींदीमांसि, पर सदोरी जो रिश्तो हाणे ॿिए हंधि थियण कान ॾींदसि। जेकॾहिं तूं इहा पक ॾे थी अदी त पोइ असां इंतजार कयूं था। असां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदियूंसीं, वधीक अलाह भलाई कंदो। जेकॾहिं नसीब में लिखियल हूंदो त मुंहिंजो वरियाम सां रिश्तो ज़रूर थींदो। छरा जेसी ते तूं मलूक खां पैसा खणी असांखे ॾींदे न तेसि ताईं सदोरी जो रिश्तो बि थी वेंदो। जेकॾहिं तव्हां पक ॾियो त मां मलूक खे खड़कायां न, मां बि त हथ पेर हणां न। अरे तू रुगो मलूक खां असांखे पैसा वठी ॾे ऐं ॿियो बि कमु कजाए, हुन लाइ कफन बि वठियो आहे। हिन उमिरि में इहो शादी कंदो। वाह पुट वाह, तोखां बि मलूक वियो छड़ाई पीसाई वारी मिशन। अरे मुड़सन जो कद न आहे ॾिसबो, वॾे पैसे वारो माण्हू अथई। मलूक मरण में पूरो साहब कोन थो खणी सघे, सही त चवे थो। हाणे ठहियो घणी थाप न कयो। हाणे मलूक खे घटि न समझो, इन पांदर जा हर बैंक में पैसा अथव। इहो मिड़ी छपायो वेठो आहे। मां बि चवां त जेके बैंकूं हलनि थियूं इहे सभु मलूक जे पैसे ते थियूं हलनि। मलूक जेकॾहिं कपिड़ा अचण ईंदो न तॾहिं बि कहिड़ियूं, ओ मुंहिंजो मतिलबु आहे नोट निकिरंदा, नोट। मिसाल तौर जेकॾहिं असां हिनखे वण में उबतो टंगियो न तॾहिं बि 10 वाला डेंगला वात मां निकिरंदुसि। इनखे ईअं न समझो। हा हा राहिब, वञी मलूक खे न्यापो ॾे। जेके बि पैसा बैंक में रखियल अथई न त उहे सभु खणी आ, त वञी मां रिश्ते जी ॻाल्हि कयांसि सदोरी जे लाइ। ठीकु आहे, मां वञी तो मलूक खे खड़कायां, कढ नोट त थी घोट। बुढ़ा ये पैसनि सां भरियल थेलो खणी वञ बाबा। बाबा साईं, ही हेतिरनि पैसनि सां भरियल बैग काॾे खणी वञा? ॻोठ खां ॿाहिरि निकिरंदे तोखे फोन अची वेंदी, जिते चवनी होॾे हलियो वञे। बाबा साईं, फोटो वञे तो पोइ असां बि निकिरूंसि। हुन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो अनवर? हा साईं, थी सघे तो असां बि नणे ताईं पहुची वञूं। इहो नवाब एॾो बेवकूफ़ न आहे, चमड़े खे सुञाणा। जेकॾहिं छोकिरे खे ओलह तरफ़ रखियो हूंदई त फोटे खे ओभर तरफ़ घुराईंदो। सुञाणा तूं चङी तरह मां वॾो नि भागो आहे। मां कोशिशि कंदुसि बाबा साईं नवाब खे राज़ी करण जी, जेकॾहिं हू मूंसां मिले थो त। तुंहिंजी ॻाल्हियुनि में कोन ईंदो। बाक़ी जेकॾहिं पैसनि जी ॻाल्हि आहे न, एतिरा पैसा पास चईंसि जो हू तुंहिंजनि ॻाल्हियुनि जो शिकार थिए। ऐं ॿुध, जेका न नवाब जी औकात आहे उनखां वधीक पैसा पास चईंसि। कोशिशि कंदुसि बाबा साईं त नवाब जो वात भरिया। ठीकु आहे, जल्दी निकिरण जी कर। बाबा साईं, एतिरा पैसा नवाब खे था ॾियो? मां त चवां थो पुलिस को कमु वठो आहे। छा कंदी इहा पुलिस? अॼु ताईं सिर्फ़ हिकु मुजरिम गिरफ़्तार कयो अथई ऐं 100 अहिड़े माण्हू खे गिरफ़्तार कयो अथनि जंहिंजो कंहिं कम में हथु न आहे। पर रही ॻाल्हि पैसनि जी, रुगो नंढे खे वापसि छॾे पोइ हिन नवाब जो पेट फाड़े बि हुनखां पैसा वसूल कंदुसि। इहो नवाब एॾो को ठाउको आहे छा जो अकबर खान जा पैसा खाईंदो? अमा नज़ीरा, तूं छा थी सम्झी त सुल्तान वारनि जो रायो छा हुयो? चाचा, मां सदोरी ऐं मरियम सां मिली आई आहियां। उहे ॿई बि ईअं ई थी चाहिनि त सदोरी जी शादी वरियाम सां थिए। माइन जे चाहण सां या न चाहण सां छा थींदो? असुल मसलो आहे सुल्तान वारनि जो। सुल्तान जहिड़े राकास माण्हूअ खे राज़ी करणु को सवलो न आहे। अदा, मरियम त चयो हो त असां सुल्तान खे राज़ी करे वठंदासीं। जेकॾहिं उहो राज़ी न बि थियो न त भलो साईं खणी ऐं झोलीअ में रखंदासीं। पर हुन ईअं बि चयो त तेसी ताईं तव्हां सब्र कयो, जेसी ताईं सुल्तान राज़ी नथो थिए। असां त सब्र कई वेठा आहियूं, पर वरियाम खे सब्र केर ॾियारे? चाचा, मां वरियाम खे सम्झाइण जी पूरी कोशिश कंदसि, बस तव्हां बि हुनजे मथां थोरो ज़ोर रखो। अदी पहिरीं ॻाल्हि त वरियाम सदोरीअ सां मिलण छॾींदो कोन। जेकॾहिं घिचीअ मंझि वरियाम सदोरीअ खे सुल्तान वारनि ॾिठो त कम ई ख़राब थी वेंदो। जेका दुश्मनी ख़तम थी चुकी आहे न उहा ॿीहर थींदी। वरियाम जे दिमाग़ में इहा ॻाल्हि ई नथी पई। उहो त इहो थो चाहे त अॼु शादी थिए त ॿियो ॾींहुं सुभाणे न थिए। अदा सही थो चवे त जेकॾहिं वरियाम ऐं सदोरीअ खे घिटीअ में सुल्तान वारनि ॻाल्हाईंदे ॾिसी वरितो न त होश मां निकिरी वेंदा। हो मुंहिंजी ॻाल्हि मञीदो ई कोन मां नज़ीरा। भई शेरल सां सॼो ॾींहुं गॾु हूंदो आहे। शेरल खे चवां उहो सम्झाएसि। शेरल जे सम्झाइण सां कुझु कोन थींदो। वरियाम खे जेकॾहिं नीअर हणंदे न उहो बि टोड़ाए वेंदी। पोइ अलाह वाही अथसि, छा था करे सघूं।
तूं अञा ॻोठ खां ॿाहिरि ई न वें त तोॾे हिन नवाब जी फोन आई न। बाबल साईं ॻाल्हाइण जे वक़्तु मूंखे ईअं पियो लॻो ॼण नवाब मूंखे ॾिसी रहियो। फोटा छा नवाब हुते आहे? फोटा मूंखे लॻे थो त हिन नवाब सां पंहिंजे ॻोठ जा के माण्हू ॿधल आहिनि, तोते हुननि जी नज़र हुई। हाणे सोचणो इहो आहे त हिन तरह मां कहिड़ा कहिड़ा माण्हू नवाब जे वेझो रही चुका आहिनि। फोटा असां तमामु परे मार था कयूं, पर मूंखे लॻे थो त कमु हिते ई किथे थियल आहे। ॿुध, थोरो दिमाग़ ते त ज़ोर ॾे त हितां जा कहिड़ा कहिड़ा माण्हू नवाब जे वेझो आहिनि। ज़ोर ॾे दिमाग़ ते। बाबा साईं जेको शमू सुल्तान वारनि जो दोस्त आहे न, कुझु ॾींहं अॻ में गोराम वारनि जे उताक ते मूं हुनखे ईंदे वेंदे ॾिठो आहे। बाबल साईं इहो शमू कुझु सवाइ उथियल आहे, थी सघे थो हुननि सां ॿधल हुजे। बाबल साईं जेकॾहिं मुंहिंजी मञो न त हिन शमूअ खे पको सम्झो। फोटा जेकॾहिं छोकिरो शमूअ जे कब्ज़े में आहे त सोचे ॿुधाए मूंखे त इहो निभागो शमू वारे नंढड़े खे किथे थो लिकाए सघे। बाबल साईं जेकॾहिं इहो कमु शमूअ जो आहे न त पोइ बोरिंग वारे नंबर ते शमू नंढड़े खे रखी सघे थो। जो उते न मिले त पोइ ॿी का जाइ सुझणी थी हुन निभागे जी। बाबल साईं कच्चे में बि 2-3 नंबर शमूअ जा आहिनि, कुझु आबादी कई अथई, कुझु झंग अथसि। पोइ हमरा तयारु कर, सुबुह जो सिज उभरण खां अॻु में ई झंग खे लताड़ ॾेई ऐं ॻोल्हे हथ कर त छोकिरो किथे आहे। सम्झी न फोटा? सिज उभरण खां पहिरियों तव्हां हुते पहुची वञिजो झंग में। सुना साईं, अॼु चांहि पीअंदुसि। चांहि पीअण जी त मुंहिंजी बि दिलि चवे थी, पोइ चओ चाची खे त करे पीआरे। तव्हां चांहि न कंदो छा? अॼु पंहिंजी त दिलि चए पई तव्हांजे हथनि जी चांहि पीअ। न मूंखां बाहि भरंदी ऐं न ई वरी मूंखां चांहि थींदी। मासी, ओ मासी। जी अब्बा। चांहि जा त ॿ कोप करे ॾे। पंहिंजी सिकी लधी खे कच्छ में विहारे वेठो आहिनि, इनखे छो नथो चवें? मासी मां तोखे वात हणण लाइ चयो छा? चांहि जा 2 कोप खपनि, सो करे आणे ॾे। हा अब्बा करे थी अचां, छो जो मां आहियां हिन घर जी नौकरियाणी। ॾिसी पियो न मासी खे केॾो वात आहे। मासी हाणे पोड़ी थी वई आहे, हुनजो दिमाग़ कम कोन थो करे, पोइ थोरो घणो वात बि न हणे। तूं हुनखे कन न ॾींदी कर। अम्मा ॾिस त अदा गुलू केॾो तो ज़ाल खे वणाए। अम्मा इहा छोरी गुलूअ खे रत जा टुकड़ खाराईंदी, बस कुझु ॾींहं सब्र कर। ॾिस जाए ये छोरी छड़ो पेर जमाए वठे न घर में, पोइ गुलूअ खां कपड़ा न धोराई त तूं मूंखे चइजाए। हा मां अदा गुलूअ पसंदि जी शादी कई आहे, पोइ ज़ाल जी कच्छ में त हूंदो न, छा हुयो छा थी वियो आहे। चाची ऐं सदोरी जिथे बि गॾु वेंदियूं आहिनि न रुगो मुंहिंजी गिला कंदियूं आहिनि। पयूं वात हणनि, तूं हिननि कन ई न ॾींदी कर। सुणा साईं, मां तोसां ॿधल आहियां न, तोखे ॿियो छा घुर्जे?